नाज़रीन, सिंध जी 1400 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि ऐं पेंशन में 25% वाध जो इम्कान आहे। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 रुपया मुक़रर करण जी तजवीज़ आहे। तालीम लाइ 240 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। अमन अमान लाइ 105 अरब ऐं सिहत लाइ 172 अरब रुपया रखण जो इम्कान आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणे वारी वज़ीर तौर नए माली साल जी बजट सिंध असेंबली में पेश कंदो। सूबाई बजट में को बि नओं टैक्स न लॻाइण जो इम्कान आहे। बजट जो मजमूई हुजम 14,000 रुपया लॻायो वियो आहे। सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि ऐं पेंशन में 25% वाध जो इम्कान आहे। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 रुपया मुक़रर करण जी तजवीज़ आहे। सिंध जे इस्पतालुनि लाइ 9 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। सखर, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद में इंफेक्शन डिज़ीज़ इस्पताल क़ाइमु कया वेंदा। हैदराबाद ऐं लाड़काणे में बि वबाई मर्ज़नि लाइ इस्पतालूं ठहंदियूं। हर डिवीज़न में 200 बिस्तरनि ते मुश्तमिल इस्पतालूं क़ाइमु कयूं वेंदियूं। अब्बासी शहीद इस्पताल कराची जी तोसी वारो मंसूबो बि सिंध बजट में शामिल हूंदो। इस्पताल जी तजदीद लाइ 10 करोड़ रुपया मुख़्तस करण जी बि तजवीज़ आहे। बजट में सिंध जे 6 तालुकनि जे इस्पतालुनि जी अपग्रेडेशन स्कीम लाइ 1,416 मिलियन रुपया मुख़्तस कया वेंदा, जॾहिं त 9 ज़िलनि जी डिस्ट्रिक्ट इस्पतालुनि जी तोसी ऐं बहाली लाइ 25 करोड़ रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। सिंध बजट में कराची लाइ ख़ुसूसी तरक़ियाती पैकेज भी शामिल कया वेंदा। खादी वारे शहर कराची में 10 खां वधीक मेगा स्कीमुनि लाइ 22 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। मजमूई तरक़ियाती बजट में 55% तालीम, सिहत, ज़राअत ऐं अमन अमान लाइ रखण जी तजवीज़ आहे, जॾहिं त बजट में पुलिस में भर्तियुनि ऐं अलाउंसिस में इज़ाफ़े जो बि इम्कान ॾेखारियो पियो वञे। तालीम लाइ 240 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। अमन अमान लाइ 105 अरब रुपया ऐं सिहत लाइ 172 अरब रुपया रखण जो इम्कान आहे।